इल्ज़ामनि ते अॼु जेको कारे जो जेको वॾो पसंद जो 1 साल अॻु जेको पसंद जो करणो कंदड़ जोड़ो जेको कारे जे असां त कारे जो इल्ज़ाम नथा जेको पर हुनखे 1 साल अॻु जिन पसंद जी पढ़णु कयो हुयो नारे तारीख़े जे ॻोठ में रहंदा हुआ राति देर सां कुझु हथियारबंदनि हुननि जे घर ते का करे हुननि जे हमलो करे छिती फायरिंग करे हुन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे बेदर्दीअ सां इंतिहाई बेदर्दीअ सां क़त्ल कयो। अहिड़ा वाक़िया खोड़ सारा काफ़ी अरसे में थींदा था रहनि हुननि ते कंहिं बि आवाज़ न उथारियो आहे। अॼु साईं मुनीर अहमद शाह जेको सवाल रखियो असांजो इहो टॉपिक आहे जेकॾहिं दोस्त सभु मिली करे हिननि ते कुझु ॻाल्हाइनि त वॾी महिरबानी थींदी। हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहिनि सजाद लाड़ेक साहब वॾी महिरबानियूं अबूज़र गफ़ारी साहब बिल्कुलु यार कॉल कयूं पिया थोरो तव्हां बि अबूज़र गफ़ारी साहब तव्हां बि सीनियर सहाफ़ी आहियो तव्हां बि सिंदरती सखर जा ब्यूरो चीफ बि आहियो हिन ते ॻाल्हि ते जेकॾहिं ॻाल्हायो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जेकी कारे जा इल्ज़ाम सिंध में जेके वाक़िया वधनि था जेके सिंध में अॼुकल्ह वाक़िया वधणु शुरू थी विया आहिनि असांजे पीरगोट शहर जे भरिसां ई आहे नाको राहू जा जिते सरेआम हथियारबंदनि सब्ज़ी फ़रोश ते फायरिंग कई छिती फायरिंग खां पोइ हू सख़्तु ज़ख़्मी थी वियो जेके खैबर अस्पताल मुंतक़िल कयो। हिन महिल ताईं पुलिस कख बणे बीणो न कयो आहे पुलिस हुन सां बिट बणियल आहे केस दाख़िल न थियो आहे ख़बर नथी पए सिंध पुलिस अलाए छो हथ ते हथ रखी वेठी आहे अगूर निंड सुतल आहे। इन करे तव्हां बि अहिड़ा कमेंट्स लिखो त जीअं सिंध पुलिस खे कुझु न कुझु क़दुरु पवे कुझु हुननि जे मग़ज़ में जूअं जागे। बिल्कुलु सजाद लाड़ेक साहब असांखे ॾिसे आहिनि मुनीर हैदर मुसविर हैदर आसिफ खान बाब वॾी महिरबानियूं। हिन वक़्तु पीपल्स पार्टी तालके किंगरे जो अॻवान आहे अब्दुल सागर अब्दुल गनी आहे जेको केटीएम जो डायरेक्टर बि आहे हुननि सां उहो बि असां सां हिन वक़्तु गॾु आहे अचो त हुन सां अव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो कीअं आहियो अला कंदो ख़ुशि हूंदो जिते बि हूंदो शादे आबाद हूंदो। जीअं त इहे असांजे दोस्तनि आमिर जूनेजा साहब ऐं बिलावल जूनेजा साहब जेको इहे कारे जे इल्ज़ाम ते जेको इशू खयो आहे इहो इंतिहाई हिकिड़ो अफ़सोसनाक इशू आहे। असां जेके दोस्त आहिनि असां पढ़िया लिखिया दोस्त जेके बि आहिनि उन्हनि खे इहा रिक्वेस्ट था कयूं त तव्हां हिकु इन इशूअ खे ॾिसो हिकु नज़र मां इहो ॾिसो त पुराणे दौर जा जेके प्यार मोहबत जा किसा हुया ससुई पुनू शीरी फराज़ जा जेके ॿिया हीर रांझो उन्हनि ते हिकु त फिल्मूं थियूं ठहनि उन्हनि जी फिल्मुनि जी असां पाण ई तारीफ़ था कयूं लाज़मी आहे उहे बि त मोहबत जे किसा ई थिया आहिनि न। अॼोके जहालत वारे दौर में जेकॾहिं को कंहिंखे पसंदि थो करे ऐं उन ते जेकॾहिं कोई थोरो आङुर थो खणे त उनखे तानो ॾिनो थो वञे कारोकारी आहे। इहो जेके असांजा जेके असांजा सरदार जेके माना कंदा आहिनि पंहिंजे ॾंड ॾोह रखण लाइ जा पाण जे कारी करे किरार करे पंहिंजे कोटनि में क़ैद करण जे लाइ पंहिंजे ख़िदमत करण जे लाइ उहे असल में इन्हनि जा जेको आहे इहो रीज़न आहिनि। हा इंसान आहे थोरी घणी असां बि चऊं था त गैरत जी ॻाल्हि आहे दादा गैरत नथी माण्हूअ जी गवारा थिए त उहा ॿी शइ आहे पर उहा शइ फैसिलिटियूं उहे मुहैया कयो तव्हां उहे नियाणियुनि खे जेके कारोकारियूं किरार ॾींदो उहे एॾा रीज़न आख़िर छो था थियनि। जेकॾहिं तव्हां नियाणियुनि खे 5-5 साल 15-15 साल जवान थिए खां पोइ वेहारींदा घर में उन्हनि खे जेको आहे हर फैसिलिटी ॾींदो मोबाइल ॾींदो अॼुकल्ह मोबाइल जो ॾिसो था दौरु आहे सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं उन्हनि खे पंहिंजे नज़र में न रखंदव त पोइ इहे वाक़िया थींदा आहिनि। पहिरियां ईअं न आहे त हर नियाणी जेको आहे हर पीउ माउ जी इज़त आहे हर भाउ जी इज़त आहे हर माउ जी इज़त आहे ऐं कंहिंजी बि नियाणीअ ते ब्लेम न हणिजे। असां ॾिसो तव्हांजा नौजवान जेके आहिनि सिंध में ख़ासि करे मां त ॾिसां थो रोडनि रस्तनि ते मां हींअर चैनल ते बि कमु कयूं था मीडिया सां बि तालुकात आहे सहाफ़त सां बि आहे पर असां ॾिसूं था राति जो रोडनि ते देर ताईं जेके दोस्त असांजा कननि में हेडफोन हयूं 2-2:30 बजे जेकॾहिं उहे वेठा कंहिंजे पराई नियाणियुनि खे हलो हलो था करनि ऐं उन्हनि खे तंग था करनि त अलाह साईं उन्हनि जे इहा मुंहिंजी जेका सोच आहे मां इहो सोचियो बि आहे कॉन्सेप्ट बि आहे त उन्हनि जे घरनि में बि इहे फ़ोनियूं वॼंदियूं हूंदियूं ईअं न आहे त को उन्हनि जे घरनि में न वॼंदियूं हूंदियूं। जेकॾहिं असां पाण ई उनखे लाइक़ु नथा कयूं त असां पाण उनखे ख़राबु करण जी कोशिशि में आहियूं त ॿिए जी नियाणीअ जी निंड फिटाइण या ॿिए नियाणीअ खे ब्लैकमेल करणु या ॿियनि नियाणियुनि ते जेको आहे इल्ज़ाम हणणु उन्हनि सां ज़ोरीअ वास्ता वधाइणु उनजे करे पोइ असांखे बि अलाह साईं नियाणियूं ॾिनियूं आहिनि भेनरूं आहिनि धीअरूं आहिनि माउ आहे जेका बि औरत आहे असांजी सभु आहिनि उनजे करे हिकिड़ी जेकॾहिं असां एक्शन पाण ग़लति था वञूं त उनखां बाद में दोस्त जेको आहे त असां ते बि उहे आङुरियूं खजंदियूं। मां दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां पढ़िया लिखिया माण्हू आहियो इनशा अलाह मां उमेदु आहे ऐं तव्हां दोस्तनि में उमेदु आहे त इहा दोस्तनि में शऊर पैदा कयो त कंहिं बि नियाणीअ ते आङुर न खणिजे। मुस्लमान असां मुस्लमान आहियूं असां मां इहो शइ नथो चवणु चाहियां त सिंधी नियाणी हुजे सिंधी भाइर हूं पंजाबी भाइर हूं महाजर भाइर हूं मुस्लमान असां भाइर हूं कंहिं बि मुस्लमान नियाणीअ ते
कंहिं हिंदू जी न्याणीअ ते जेकॾहिं असां आङुर खणंदा त असांजी न्याणियुनि ते बि को आङुर खणंदो। असां अलाह जे दर ते दुआ घुर आहियूं त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। ऐं इहा असां अपील कंदासीं त जेकॾहिं तव्हां पराई न्याणियुनि सां ऐं इहा कंदव त उन खां बाद में तव्हां सां बि उहा शइ थींदी। जो रब जे तरफ़ां देर आहे अंधेर न आहे। ऐं जेको आहे उहो उनजो करणो भरणो हूंदो आहे। कुझु त असांजूं खामियूं हूंदियूं जॾहिं त असांजे मथां जेके इहे कहर किरे थो रब जे तरफ़ां को नाज़िल थो थिए, जॾहिं अञा कंध खाइण जहिड़ा नथा थियूं त इहो कुझु त असांजो वॾो आहे न। दोस्तनि खे मां इन मैसेज सां जेको आहे सिंधु सुरहाणी अलविदा थो कयां। अलाह यूट्यूब साईं ख़ुशि चैनल कंदो तव्हां सभिनी सब्सक्राइब दोस्तनि कंदा खे जीअं तव्हांखे जिते बि हूंदो मालूमात आबाद मिलंदा इंशाअल्लाह। रहनि।